63% जेकी असांजी पेंशन हुई उहा 15% ते हाणे जरी ऐं मंथली पेंशन जेकी आहे मिसाल 1 लाख मिलंदी हुई त उनखे 40-45 हज़ार ते हाणे जरी। ऐं वरी अंधेर नगरी चरबल राजा वारो कानून वरी जे मनुष्य तव्हां रिटायर थियणु शुरू थिया या जंहिं पंहिंजे वॉलेंट्री रिटायर ते बंदि माना फंडामेंटल राइट जी हिकिड़ी एॾी माना भनकड़ी जो वॉलेंट्री रिटायरमेंट नथो थी सघे। चलो त वॉलेंट्री कोन थिया तूं पर हाणे जे वॉलेंट्री थींदो त 50 साल ते हेतिरी कटौती 45 ते हेतिरी 40-60 वारे ते जेको पोड़ो आहे जेको कमाइण जे लाइक़ु न आहे उन ते 8% कटौती। यार ही हुकूमत आहे या ही मज़ाक आहे या ही को कानून आहे जंहिंजी एॾी माना भनकड़ी करे थी। ऐं आउं हिते जी MPs MNA खे आउं चवंदो शेमफुल थो कयां। सभु चओ शेम। जेके पंहिंजे खाइण जे लाइ म्यूनिसिपल कमेटियूं रखियो वेठा आहिनि पर हिन ते ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। अहिड़ा कारा कानून तव्हांखे अॼु असांजे मुलाज़िमनि जे घर में जंहिंमें 10 फैमिलियूं आहिनि 15 फैमिलियुनि वारा बि आहिनि। हीअ असांजी भेणूं वेठियूं आहिनि, हीअ पंहिंजा घर हलाईंदियूं, हीअ असांजा ही भाइर आहिनि घर था हलाइनि। हिननि जा वोटर्स बि आहिनि, हिननि जूं बिरादरियूं बि आहिनि। सुभाणे तव्हां हिन जे घरनि में अचिजो, हिननि जी घटियुनि में अचिजो, पोइ तव्हांखे ॿुधाईंदासूं त तव्हां कीअं असां ते जेके अहिड़ा कारा कानून लाथा आहिनि। अॼु खां पोइ ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जेके MPs MNA अचंदा हिननि जो घेरा कयो वञे ऐं हिनखे ॿुधायो वञे त हीउ तव्हांजो वज़ीर आला जो नामराद अली शाह आहे त कहिड़ा जेको आहे ही नामराद अली शाह जेको आहे कारा कानून पास पियो करे जेको रातो राति में जेको फिनांस ते कट थो हणे पंहिंजे मुलाज़िमनि ते। ऐं थींदो इहो आहे त जेको माण्हू पोड़ो थींदो आहे उन ते उनखे बेनिफिट ॾिनो वेंदो आहे। बेनिफिट ॾियण जे बदिरां छो जो कमाइण जे लाइक़ु न हूंदो आहे 60 साल खां पोइ हुनखे